बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं या तहां जी मेज़बान तेरी मवान नज़रीन कि जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदा आबाद हूंदो ऐं यकीन सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा जीअं आऊं रोज़ चवां थी पंहिंजी राइट जेकी असांजी लाइफ आहे पंहिंजी रूटीन में अची चुकी आहे ख़ैर ख़ैरियत सां कुझु कमकार जेके आहिनि ख़ासि तौर ते कुझु पेंडिंग में हुया कोरोना जे हवाले सां हाणे उहो सभु कोई पंहिंजे टास्क ते पंहिंजे मक़सद में सभु कोई इहो पूरो करण में लॻी विया ऐं उनसां गॾोगॾु असांजा तालीमी इदारा जिते वधि में वधि ख़ुशी थी थिए त आहिस्ता आहिस्ता बहाल पिया थियनि ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जा डिपार्टमेंट्स कुझु अहिड़ा हुआ जंहिंमें ऑनलाइन सेटअप जेको स्टार्ट कयो वियो त हाणे बि आहिस्ता आहिस्ता उहो बि पंहिंजे फिज़िकल क्लासिस में अचनि पिया ख़ैर सां असांजा ॿार बि स्कूल पिया वञनि त उनसां गॾोगॾु पोइ बि असांखे वरी बि एहतियात करण जी इलाही सद जेकी वधीक ज़रूरत आहे छो त वरी वापसि न लॉकडाउन जी सूरत ते एहतियात थी वञे वरी असां जेको आहे न स्मार्ट लॉकडाउन या क्वारंटीन या आइसोलेशन में हली वञूं त कोरोना खे हर वक़्तु जेको आहे पंहिंजी कंहिं बि महफ़िल में का न का ॻाल्हि कोरोना जी असांखे ज़रूरु करणी आहे छो त असांखे केॾी शइ खे यादि रखिणो आहे जेसि ताईं प्रॉपर तरीक़े सां को वैक्सीनेशन हर कंहिंजे दर दर ताईं नथी पहुचे ऐं जिते नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट जेको ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम खणी आयो आहे तव्हां सभिनि जे लाइ ल्यू बिस्किट सां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं 1 करोड़ रुपया जस्ट हिकिड़ी सिंपल मिस कॉल ते उहो कीअं आउं ॿुधाईंदमि 0330322522 ते जस्ट मिस कॉल ॾींदा उहो कीअं उन हिकिड़ो नंढो को बि प्रोमो पैक वठंदा उन प्रोमो पैक खां पोइ हिकिड़ो कोड हूंदो उनखे स्क्रैच करे उहो ई कोड उन मिस कॉल ते तव्हां इंटर कंदो त यकीननि तव्हां जेको करोड़पति बणिजी सघो था ऐं उनसां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और रासपी टपाल मेज़बान चांहि आहे अदा सिजात जेको आहे असांखे बहितरीनु चांहि ठाहे पीआरनि था टपाल मेज़बान जे ताउन सां उनखे भलीकार कंदमि भलीकार अदा सिजात कीअं आहे ठीकु आहे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजो प्रोग्राम सुबुह मेहरान में ढाबो सजियल आहे हिकिड़ी बहितरीनु रंग बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु ज़ाइको जेको थोरी देरि खां पोइ असां इंजॉय कंदासीं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जेतिरा असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में इलाही ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त जेके आहिनि उन्हनि खे इंट्रोड्यूस कराईंदे ऐं जीअं त चयो मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे उन सां गॾोगॾु ऐं असांजे सिंध में जेको टैलेंट वधि मां वधि जेको आहे नओं अचे थो ऐं ख़ासि तौर ते मौसीक़ी सां जेके तालुक़ु रखनि था उन्हनि जा जेके वालिदैन उहे उनखे वधाइनि था मूंखे इलाही ख़ुशी थिए थी पर अॼु पहिरीं जेकी असांजे प्रोग्राम में न्याणी आहे जेको पंहिंजे आवाज़ ऐं पंहिंजे जेके सुर खे जेको आहे इन पंहिंजे टैलेंट खे जेको आहे कोशिशि करे थी त जेको आहे वधि में वधि ऐं वधायां यानी की प्रैक्टिस कयां पंहिंजी इन सुरीले साज़नि खे कोशिशि कयां त हिकिड़ी रिहर्सल हिकिड़ी परफेक्ट थी लेकिन कॾहिं बि को इंसानु परफेक्ट कोन हूंदो आहे हर स्टेज ते हर लाइफ में कुझु न कुझु सिखंदो रहंदो आहे अॼु त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं आबदा हंजू तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हांखे भलीकार मूंखे इलाही ख़ुशी थी थिए ॾाढी सुहिणी ख़ूबसूरत थर जा रंग जेके अॼु आबदा हंजू अॼु असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जॾहिं सॼे सिंध जा रंग खणी आई आहे मूंखे लेकिन न इहो कंट्रास्ट एॾो ख़ूबसूरत आहे इन टाइप जो अॼु मूं वटि बि आहे उहो जल्दी हाणे टेलर मूंखे ॾिए त आऊं बि जेको अॼु प्रोग्राम में पाए अचां ऐं तव्हां सां गॾोगॾु जेके बहितरीनु असांजा नंग ॾिसो यंग टैलेंट हीअ बि जीअं माशाल्लाह आबदा बि यंग आहे त इन सां गॾु ई उन्हनि जा जेको साथ ॾींदा आहिनि को जेके सिंगर हूंदा पाण बि जेके बहितरीनु जेके सिंगर आहिनि मूंखे इलाही ख़ुशी अच्छा जॾहिं मूंखे हुनजो नालो ख़बर पियो मास्टर हाकिम त मूंखे लॻो को कोई वॾो को एजेड को सिंगर हूंदो पर जॾहिं उहो अंदरि स्टूडियो में आया त माशाल्लाह उहो बहितरीनु यंगेस्ट लॻा त मूंखे इलाही ख़ुशी पई थिए त हुनखे भलीकार कंदासीं मास्टर हाकिम तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक मूंखे इलाही ख़ुशी थिए थी तव्हां अॼु असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में शामिलु आहियो जीअं मूं ॻाल्हि कई त यकीन तव्हां नंढी एज में इन टैलेंट में तव्हां कंटिन्यू कयो था त इन जी हवाले सां बि तव्हां खां मज़ीद पुछंदमि लेकिन तव्हां सां गॾोगॾु तव्हांजा साथ ॾींदड़ हमेशह तव्हां सां गॾु जीअं न पेरेंट्स जी ॻाल्हि जी मूं कई वालदेन जी ॻाल्हि कई त पंहिंजे औलाद खे जेको आहे सराईंदा ॾिसंदा आहिनि त बाक़ी उन्हनि में सुठो टैलेंट आहे त उन्हनि खे अॻु में कजे वरी जॾहिं वालनि जो नालो हूंदो आहे या वरी गॾु हूंदा आहिनि त पोइ वाल जी हिकिड़ी सोच हूंदी आहे त मुंहिंजो औलाद बि ईअं ई नालो कमाए मूं वांगुरु जीअं हिननि जा वालिद साहिबु बहितरीनु जेके आहिनि ढोलक नवाज़ आहिनि ऐं असांखे सभिनि खे हुननि ते फ़ख़ुरु आहे असां सॼे सिंध खे फ़ख़ुरु आहिनि एॾा बहितरीनु जेके आहिनि मशहूरु ढोलक नवाज़ आहिनि वॾे खां वॾे मंच ते जेको आहे एॾो मुल्क ते वॼाईंदा आहिनि सॼे पंहिंजे ताल ते जेको आहे सभिनि खे झुमारींदा आहिनि अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं अंब जोगी साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो सभु ख़ुशि आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह आमीन आमीन तव्हां सां गॾोगॾु असांजे मेहरान टेलीविज़न जो उहे हिसो बि रहिया आहिनि बहितरीनु जेके आहिनि म्यूज़िशियन आहिनि तव्हां बि यकीननि असांजा हिसो आहियो मेहरान टेलीविज़न जो लेकिन अक्सर जेको आहे सॼी धुन खे सॼे सत खे सॼे सिंगर खे सॼे म्यूज़िशियन खे खणी हलण लाइ बहितरीनु जेके आहिनि असांजा म्यूज़िशियन अॼु असांजे प्रोग्राम में जेके आहिनि हर साथ में असां गॾु हूंदा आहिनि उन्हनि खे वेलकम कंदा ऐं ख़ासि तौर ते माना वॾा कोई इवेंट ईद जी हुजे ख़ुशी
या ॿी का सेलिब्रेशन या मेलो हुजे उते असांखे हिकिड़ो ई म्यूज़िशियन नज़र ईंदो आहे, शाहिद रज़ा। तव्हांखे भली कार कंदमि प्रोग्राम सुबुह बराड़ में कीअं आहियो शाहिद? त पोइ हाणे भला तव्हां पंहिंजो अहसासु ॾियारायो कंहिं धुन सां, कंहिं धुन सां कुझु ख़ैर सां। हा जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, इन्ही ख़ुशी सां स्टार्ट कंदासीं जी बिस्मिल्लाह। ज़बरदस्त अंदाज़ लेकिन सुबुह सुबुह जे प्रोग्राम जे असांजे जेके सुहिणा वॾियण वारा इहे हुजनि पोइ त ईअं त यकीनन अहसासु ई थियण वेंदो असांजे सुबुह जो आगाज़ एॾो बहितरु अंदाज़ ऐं ख़ुशगवार सां ख़ासि हुते वरी एॾी दुआ सां जेके थियो धमाल सां थियो आहे त यकीन जेके बि ॾिसंदड़ हुनजे छॾिया जेके कम आसान थी वेंदा। ऐं असांखे पंहिंजे लाइफ में इहो बि हुजणु घुरिजे त 16 तरीक़ा आसान कयूं, 16 उहे अहिड़ा की ॿिए खे नुक़सानु न ॾे। ईअं जो तेरहीं चए थी 16 तरीक़ा त हिन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां ॿियनि खे नुक़सानु ॾियो। अचो त पोइ भला हाणे हलूं था मास्टर हाकिम ने हू छा था ॿुधाइनि। जी मास्टर हाकिम। वाह बिटाई साहब जो कलाम आहे, लतीफ़ सरकार जो, ॾागनि ॾेरनि सां करहनि केचनि सां, ऐं इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। इन जी धुन मुंहिंजो उस्ताद सोडो जोगी कंपोज़ कई आहे, इंशाल्लाह तव्हां सभिनी खे वणंदड़ बिल्कुलु जी बिस्मिल्लाह। ॾागन ॾेरन डूंगरन टिनी ॾिनम ॾुख ॾागन ॾेरन डूंगरन टिनी ॾिनम ॾुख से सब भायम सुख कांद कारण हो तजे हो ॾागन ॾेरन सां बता करहन के चन सां बता हलिया सुतिया हलिया सुतिया हलिया सुतिया हलिया ओ विड़ा कर हलका है बता का भी
जेका हुएन मन में अला जेका हुएन मन में अला ओ वियड़ा पंहिंजी पुॼाए मतां का बीलऊं लाए डागन ॾेरन सां मतां का करहन के चन सां मतां का बीलऊं लाए डागन ॾेरन सां अदियूं शाह लतीफ़ चयला भिट जो घोट लतीफ़ अदियूं शाह लतीफ़ चयला चयला ओ ईदम वाग वराए मतां का बीलऊं लाए डागन ॾेरन सां मतां का करहल के चन सां मतां का बीलऊं लाए डागन ॾेरन सां अला ज़बरदस्त मास्टर आकिम हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ हिकिड़े ख़ूबसूरत आवाज़ सां पर नासिरीन हीअ वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी स्कीम जंहिंसां तव्हां कटे सघो था लातादाद इनाम ₹1 करोड़ जस्ट हिकिड़ी मिस कॉल ते उन सां गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आज़बी टपाल मेज़बान चाहे आहे जेके थोरी देरि खां पोइ अदा सजाद असांखे इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी हिकु शानदार क़िस्म जी ऑफर ल्यू बिस्किट जो जेको आहे को बि नंढो पैक यानी नंढिड़ो पैक वठंदा इन पोइ हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे जस्ट हिकिड़े ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो उन में एंटर करे ₹1 करोड़ बणिजी वञो त जो इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं ₹1 करोड़ बणिजी वञो इन सां गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे है ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जेतिरा दिन असांजो महरान TV ऑफिशियल चैनल जेको यूट्यूब ते अवेलेबल आहे उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं शेयर बि ज़रूरु कंदा उन सां गॾु बेल आइकन खे बि प्रेस कंदा त यकीनन तव्हां जेके बि प्रोग्राम महरान टेलीविजन जा अगरि सपोज़ लाइट न हुजे या बिज़ी हुजण जी सूरत में मिस थी थो वञे त आराम सां यूट्यूब ते ॾिसी सघो था इंजॉय करे सघो था आज असांजी अदी पहिरीं बि थी आहे वेठल आहे उन्हनि हलूं था त इन्हनि पंहिंजे करियर जो आगाज़ कीअं स्टार्ट कयो ऐं कंहिंखां तव्हां सिखियूं जी आबदत जी तव्हांजो पंहिंजो करियर जो आगाज़ माना तव्हां सिंगिंग जे हवाले सां कीअं तव्हां स्टार्ट कयो माइक खणो जी जी बिस्मिल्लाह जी 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 अम्मी असांजी ॻाईंदी हुई माई हंजू जी पोइ अम्मा ॻाईंदी हुई पोइ अम्मी सां गॾु मां प्रोग्रामनि ते गॾु वेंदी हुअसि पोइ मुंहिंजो शौक़ु अचानक ईअं थी वियो त जीअं अम्मी ॻाए थी मां बि ईअं ॻायां ऐं मुंहिंजो शौक़ु हो ऐं शुरू सां मुंहिंजो गज़ल इहो हो मां जीजी खे ॿुधायां थी त मुंहिंजो गज़ल गीत सां शौक़ीन जाम मिना दिलि सां ॿुधंदी हुअसि गज़ल गीत ते ॻाईंदे ॻाईंदे वरी जॾहिं अम्मा वारनि इस्लामाबाद में प्रोग्राम कयो उसा सौरा फ़क़ीर हो ऐं बाबा अलण फ़क़ीर इहे गॾु हुआ जीजी आबदा परवीन में गॾु हुई त असल सां मां तव्हांखे हिकिड़ो हाल ॿुधायां त मुंहिंजो असल नालो जोगण हो जोगण नालो पोइ उन सां पोइ ते मां नंढो ॿार हूंदो आहे काफ़ी माण्हुनि खे प्यारो लॻंदो आहे ते मूंखे खेॾंदे खेॾंदे जीजी आबदा सॾु कयो जीजी आबदा सॾु करे अम्मी खे चयो जे माई हंजू इहा तव्हांजी नंढड़ी आहे ते अम्मी चयो हा मुंहिंजी नंढड़ी आहे ते हिन जो नालो छा आहे तमामु प्यारी आहे ख़ूबसूरत आहे ऐं जेके हिन जा वार आहिनि जेके मुंहुं वांगुरु छलड़ा आहिनि ऐं सुरीली आहे नंढड़ी प्यारी आहे मूंखे प्यारी थी लॻी
ते अम्मी चयो चे असल इने जो नालो जोगण आ ते चे जोगण हाणे तव्हां इने जो नालो न रखो ऐं पोइ जीजी आपदा परवीन मां ते उन जे जुती जहिड़ी बि न आहियां सही आहे ते जीजी आपदा पंहिंजो लक भणी ऐं मूंखे हिते पंहिंजे नाले जो लुतबो मूंखे उन्हनि जहिड़ी ते न आहियां पण मुंहिंजो मौला गाज़ी पंजतन पाक कंदो ते इन मंज़िल ते थोड़ा घणा रसी ईंदा आप तव्हांजो यकीनन माशाल्लाह ज़बरदस्त बहितरीन सुरणी अचने त पोइ हम था भला मास्टर को बि पुछूं त तव्हां भला कीअं में तव्हांजे वालिद साहब जे करे कीअं तव्हां एक्सपीरियंस थियो कीअं शौक़ु थियो तव्हांखे भला असांखे बि बसि जीअं बाबा शुरू खां वॼाइण वारा हुआ ऐं बाबा खे बि ॿुधंदा हुआसीं बचपन में नंढे हूंदे खां स्कूल में मूंखे ॾाढो शौक़ु हो ॻाइण जो पढ़ंदो बि हुउसि त स्कूल पार्टीज़ वग़ैरह थींदी आहे उन में बि ॻाईंदो हुउसि अच्छा अच्छा ऐं पोइ बाबा खे चवंदो मुख़्तसर चवंदो रहंदो हुउसि त मूंखे ॻाइण जो शौक़ु आहे सही पोइ बसि बाबा चयो त बाबा पढ़ाई पहिरीं त बाबा चयो पढ़ाई करे सुठी ॻाल्हि आहे सही ही घर जी खेती आहे जो बाबा ठीकु आहे त केसि ताईं पढ़िया तव्हां मूं इंटर कयो आहे इंटर अॻिते न पढ़ंदा अॻिते हीअं यूनिवर्सिटी जॉइन करण जो आहे हाँ पढ़ण ज़रूरी आहे बाबा सही चवनि था अॻिते जेका यूनिवर्सिटी पढ़ंदा त अञा तव्हांखे हिन कम में आसानी थींदी तव्हांखे ख़बर पवंदी त अञा शौर ईंदो जेका तालीम जॾहिं इन शइ खे लॻी थी उन टैलेंट खे त अञा उहो ख़ूबसूरत तरीक़े सां ॿाहिरि निकिरी ईंदी आहे त पोइ भला हींअर असांखे छा था ॿुधायो हींअर साईं सचल साईं जी काफ़ी आहे साईं सचल साईं जो कलाम इस हुस्न पे मैं हैरान हुआ मैडम आपदा परवीन ॻायल वाह ज़बरदस्त जिसने देखा मर ही गया तेरी हुस्न सियाह में है जादू गैर का धोखा मुझको न दे तुझ में मैं और मुझ में तू इस हुस्न पे इस हुस्न पे मैं हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ इस हुस्न पे मैं इस हुस्न पे मैं इस हुस्न पे मैं हैरान हुआ हैरान हुआ हैरान हुआ जुल्फ पड़ी क्यों मेरे गले ये जुल्फ पड़ी क्यों मेरे गले ये पेचा पे चोर मारसिया ये जुल्फ पड़ी क्यों मेरे गले ये जुल्फ पड़ी क्यों मेरे गले ये पेचा पे चोर मारसिया
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के अलियू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी स्कीम जे तव्हां खटे सघो था लादादत इनाम 1 करोड़ रुपया जस्ट हिकिड़े सिंपल जे स्टेप सां को बि प्रोमो पैक अलियू बिस्किट वठी ईंदा यानी कि को नंढो पैक वठी ईंदा चाहे उहो टाइगर टक गाला या कैंडी जो हुजे उन पोइ हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हूंदो उन में एंटर करे तव्हां करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ग्लू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा त जीअं त हाणे असां सां गॾु मुंहिंजी प्यारी भेण आबता हंजू मौजूदु आहे हलूं था उन्हनि त हू असांखे हींअर कहिड़ो गीत ॻाए थी ॿुधाए जी आबता जी मां हींअर बाबा बुल्ला शाह जो बोल तव्हांखे पेश करे ॿुधाईंदसि जी बिल्कुलु ऐं इंशाल्लाह तव्हांखे पसंदि यकीनन यकीनन अल्लाह साईं फकीरां दी एवें सुणेंदा अल्लाह साईं फकीरां दी अल्लाह साईं फकीरां दी एवें सुणेंदा अल्लाह साईं फकीरां दी एवें सुणेंदा बादशाह जी वे वज़ीरां दा ओ बादशाह जी वे वज़ीरां दा बाबा
बुल्ले शाह दर्द दितोई बुल्ले जा बुल्ले जा बुल्ले शाह दर्द दितोई वहदत नाम वकीला ओ वहदत नाम वकीला बाबा गुजरान ओ फकीरा दा बाबा गुजरान ओ फकीरा दा दरवेशां दा बाबा गुजरान ओ फकीरा दा बाबा गुजरान। ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ पर हीअं वक़्तु हो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इन प्रोग्राम सां ताउन कयो लू बिस्किट जेको तव्हां सभिनी लाइ खणी आयो ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम जंहिंसां तव्हां खटे सघो था ला तादाद इनाम $1 करोड़ जस्ट हिकिड़ी सिंपल जी मिस कॉल सां ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहिया हिकु काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी आयो शानदार क़िस्म जी ऑफर ऐं जंहिंसां तव्हां खटे सघो था ला तादाद इनाम हिकिड़े सिंपल से स्टेप सां को बि लू बिस्किट जो नंढो वञी प्रोमो पैक वठंदा उन पोइ हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे जस्ट ॾिन नंबर ते मिस कॉल ईंदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको आहे उन में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो हली वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वियो उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे है तव्हांजो सम्झो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अच्छा मास्टर हकीम तव्हां ॾियां ईंदमि त केतिरो टाइम लॻो भला तव्हांखे माना परफेक्ट जेको सिंगर थियण में ही सॼा सुर ताल सम्झण में इवन के जीअं हाणे म्यूज़िक जे हवाले सां बि कोई इंस्ट्रूमेंट खे बि सम्झण में यकीनन सिंगर खे टाइम लॻियो हूंदो तव्हांखे केतिरो टाइम लॻो कीअं स्टार्ट हो अञा परफेक्ट सिंगर त न आहियूं छो त उस्ताद मेहदी हसन साहब बि ईअं ई चवंदा हुआ त मैं बि सीख रहा हूं मां त उन्हनि जी जुतियनि जहिड़ो बि न आहियां मिड़े ई अञा त सिखूं पिया बाक़ी टाइम ख़ासो थी वियो आहे मूंखे तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि कोशिशि ते लॻा पिया आहियूं मिड़े ई सही। अच्छा केतिरो सवलो आहे मौसीक़ी सिंगिंग ॻाइण वग़ैरह न आऊं ॻाए सघां पई कहिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे रूह जी ग़िज़ा आहे सही ऐं ॾाढो ॾुखियो कमु आहे अच्छा ऐं करत विद्या आहे जेको कंदो उहो करे सघे थो वाह अच्छा इन हवाले सां यकीनन काफ़ी जीअं ॾुखिया जी ॻाल्हि कई तव्हां छा चवणु चाहींदो आबदा इन हवाले सां केतिरो सवलो आहे जेको ॻाइणु केतिरो इन हवाले सां जेको इंसानु सिखी सघे थो जल्दी सिखण में त टाइम लॻी वेंदो आहे सुर आहे इहा सुहिणे लतीफ़ सरकार जी तार आहे वाह इन खे गौर सां ॿुधंदो त इहो समंदर आहे राग जो त को छे बि न आहे वाह ऐं जेको सोची सघे ऐं सम्झी सघे त राग आहे बिल्कुलु राग आहे जेको समंदर आहे वाह ऐं अगरि माण्हू हूअं कचेरी आहे त मौज़ू हूंदा आहिनि कचेरियुनि जा बि मौज़ू हूंदा आहिनि जंहिं टाइम इन राग सां असां प्यारु कंदा आहियूं न त ॿी ॻाल्हि ज़हन में कोन लॻंदी आहे दिलि चवंदी आहे मानी बि न खायूं राग खे पूरो कयूं असांजी मेरा अम्मी ॻाईंदी हुई न त मां कमु खेॾणु कोन वेंदी अम्मी सां गॾु वेही रहंदी हुअसि अम्मी चवंदी हुई तूं ॿाहिरि वञ तूं ॿाहिरि ऐं छा सिखंदी मां चवंदी आहियां अम्मी तव्हांजे दिलि में आऊं एतिरो ई कंटिन्यू कयां थी इन समंदर खां हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेलो अस्सलाम वालेकुम जी जी आवाज आ रही है जी जी आप अपना तारुफ कराएं कहाँ किधर से किस शहर से ताल्लुक रखते हैं जी मैडम मैं मोहम्मद असलम बात कर रहा हूँ पंजाब डेरा गाजी खान से आपको वेलकम प्रोग्राम सबब में जी क्या कहना चाहेंगे कैसा लग रहा है प्रोग्राम बड़ा अच्छा एकदम अच्छा जा रहा है बिल्कुल अभी अभी कलाम सुना है बाबा बुल्ले शाह का सराइकी में शायद कोई तो हम भी सराइकी बेल्ट से ताल्लुक रखते हैं यहाँ से जो बेल्ट है ना सराइकी तो बड़ा अच्छा है हिंदी भी अच्छा लगता है लेकिन सराइकी समझ आती है हिंदी तो नहीं आती लेकिन अच्छा है प्रोग्राम अच्छा चल रहा है मेरे कब से प्रोग्राम देख रहे हैं आप मैं काफी अर्से से देख रहा हूँ आपके साथ अच्छे होते हैं और भी अच्छा होता है और बहुत अच्छे लगता है मेहरबानी मेहरबानी थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में शामिल हैं मुझे बड़ी खुशी हुई तो इहो ई आहे न त चलो चए तो सिंधी समझ में नथी अचे लेकिन यकीनन कंटिन्यूसली रेगुलर है प्रोग्राम ॾिसंदो आहियां भाई यही माण्हू सीखी सके तो बहुत शुक्रिया आपका आप हमारे प्रोग्राम देख रहे हैं और हमारे प्रोग्राम में शामिल भी हुए हैं बाबा बुल्ले शाह की कॉफ़ी जो है आपने भी थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में शामिल है उम्मीद है कि इसी तरह ही शामिल होते रहेंगे हाँ तो पर जी मास्टर हाँ छा था ॿुधायो
शेख अया साहब जी शायरी आहे, रात जी रानी कई फुलहारा, ऐं इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। जी जी बिस्मिल्लाह। पेश ख़िदमत आहे, इहा धुन कंपोज़ त थियल आहे बाबा सतलुज जो। ये बात है कि चाहिए ये सिखिया जे मने में ये हुंदा हिकड़े जे माले त मुंहिंजो नालो यकीन न न ताई बाबा मना कंपोज कई आहे। जबरदस्त जबरदस्त। उब कपरते नाव चंड पयो भरे, घर घर महके मालती चोटी चोटी चाव चंड पयो उभरे, कामण कुंदन रूप खे काम दो जगाव, काम दो जगाव चंद्र पयो भरे, सांझी टाणे सार जा छाछ हथ छुआ चंड पयो भरे, हुआ में के सांवरिय जी सार, हुआ में के सांवरिय जी सार, रात जी रानी कई फुलहार, ओ रात जी रानी कई फुलहार, वाव में के सांवरिय जी सार, वाव में के सांवरिय जी सार, रात जी रानी कई फुलहार, ओ रात जी रानी कई फुलहार। गूंज का उड़ रे पई संझा सुमी, ओ गूंज का उड़ रे पई संझा सुमी, ओ या उफकत का लहू जी धार, ओ या उफकत का लहू जी धार, वाव में के सांवरिय जी सार, वाव में के सांवरिय जी सार, रात जी रानी कई फुलहार, ओ रात जी रानी कई फुलहार। याद बंदर बम्बई जो थो अचे, याद बंदर बम्बई जो थो अचे, याद बंदर बम्बई जो थो अचे, दिय में झिरमिर कई कह यार, ओ जिय में झिरमिर यार, वाव में के सांवरिय जी सार, वाव में के सांवरिय जी सार, रात जी रानी
कई फुलहार हो रात जी रानी कई फुलहार गीत आहर गीत में जह जी आया गूंज आहर गीत में जह जी आयाज गूंज आहर गीत में जह जी आया हाय सो छो दूर छो धार हाय सो छो दूर छो धार वाव में के सांवरिय जी सार वाव में के सांवरिय जी सार रात जी रानी कई फुलहार ओ रात जी रानी कई फुलहार ज़बरदस्त यानी ख़ूबसूरत गीत सां गॾु असां हलंदासीं हिकु ब्रेक वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ऐं प्रोग्राम सां ताउन कयो लियो बिस्किट जेको तव्हां सभु न खणी हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम ऐं ₹1 करोड़ जस्ट हिकिड़ी सिंपल मिस कॉल ते ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे कारे न वञिजो उस सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 का लू बिस्किट जो तव्हां सभिनी लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी स्कीम जंहिंसां तव्हां करे सघो था लातादाद इनाम ऐं ₹1 करोड़ जस्ट हिकिड़ी सिंपल से स्टेप सां को बि लियो बिस्किट जो यानी नंढो पैक वठंदा उन जे पोइ हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा मिस कॉल जी सूरत में तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी उन कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको उन में इंटर करे करोड़पति बणिजी सघो था त देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे लियो वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे हिकिड़ी कॉल आहे कॉल वठी रिसीव कंदासीं हलो सां हिकु हलो हलो सलाम हेलो अस्सलाम वालेकुम तहरीम। वालेकुम सलाम शाजिया कीअं आहियो ठीकु आहियो? हा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तहरीम तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु फर्स्ट क्लास मूंखे इलाही ख़ुशी थी थिए असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थियो छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां? हा महिरबानी तव्हांजी तमामु बहितरीनु प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो पियो लॻे प्रोग्राम ॾिसूं पिया तव्हांजो प्रोग्राम तव्हांजी होस्टिंग बि तमामु ज़बरदस्त तव्हांजी ॻाल्हियूं बि ज़बरदस्त ॿुधूं था ॾिसूं था प्रोग्राम। महिरबानी अच्छा गर्मियूं अचण वारियूं आहिनि छा तयारी आहे गर्मियुनि जे हवाले सां सियारो वियो हाणे थधि हली वई न अञा ताईं त आहे अञा ताईं त थोरी थधि आहे उनखे थोरो इंजॉय कयूं हा थोरो अञा इंजॉय कयूं थोरी थोरी जेकी आहे थधि असां जेके बचाए रखूं हा थोरी बचाए रखूं बचाए कोन था रखूं बसि मौसम सां गॾु वरी ख़तमु थी अच्छा स्कूल वरी वापसि ओपन थी विया कीअं था ॾिसो स्कूल जी रूटीन में अकेला तव्हां वापसि अची विया हूंदव उहो ई सवेरे उथणो हूंदो ॿारनि खे तयारु करिणो हूंदो तव्हांखे हा बिल्कुलु इहो ई रूटीन अची वई आहे माशाल्लाह ॾाढी ख़ुशी पई थिए सुठो पियो लॻे स्कूल खुली विया आहिनि इलाही टाइम खां बंदि हुआ त ॿार बि घर मां हुआ उहे बि बोर थियनि था हुनजा वालदेन बि बोर पिया थिया पर अल्हम्दुलिल्लाह स्कूल खुली विया असांजी दुआ आहे त जल्दी सां ख़तमु थी वञे सफ़ा ख़तमु थी वञे बिल्कुुलु अच्छा ॿारनि खे लंच वग़ैरह ॾियो पिया? न न असांजो नंढड़ो आहे त इन जे करे अञा हाणे मसे मसे स्कूल बसि हाणे सही ज़बरदस्त हाल आहे जेको आहे असां स्कूल खां वॾा थी विया आहियूं हाणे ॿार हा सही सही बाक़ी ॾिसूं पिया जेको अॼुकल्ह ॾिसूं पिया ज़ाहिर नंढड़ा कज़न्स आहिनि इहे वञनि था स्कूल ॾिसूं पिया त हा ऐं अॼु जो प्रोग्राम तमामु बहितरीनु ज़बरदस्त आहे त हीअ सिंगर्स जेके वेठा आहिनि इहे बि ॾाढो सुठो पिया ॻाइनि महिरबानी महिरबानी थैंक यू ऐं मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे जी 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 कहिड़ी हा त बर्थडे जो मतिलबु कोई सॉन्ग असांखे ॿुधाए एनर्जिक मतिलबु छा चइबो आहे बर्थडे जो कंहिंजी बर्थडे मुंहिंजी प्यारी कज़न आहे मुंहिंजी दोस्त आहे उनजी आहे नालो नथी खणा अच्छा चलो तव्हांजी प्यारी कज़न खे हैप्पी बर्थडे हा सुठे माना सुठे नमूने सां विश कयोसि उनखे सॉन्ग सां महिमाननि खे चओ सिंगर्स खे चओ त प्लीज़ असांखे सॉन्ग सां मतिलबु उनखे विश कनि त तमामु घणी महिरबानी थींदी चलो ठीकु आहे ॾिसूं था थैंक यू अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सो मच पर तव्हांजी कज़न खे हैप्पी बर्थडे ऐं मूंखे इलाही ख़ुशी थींदी जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदव पर हाणे असांजी प्यारी भेण आफ़्ता वेठी आहे आफ़्ता हंजू हूंदूं त उन्हनि हींअर असांखे कहिड़ो ख़ूबसूरत आवाज़ में कहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में जेको गीत ते ॿुधाए जी आफ़्ता जी बिस्मिल्लाह लतीफ़ सरकार जो बोल ॿुधाईंदसि ऐं लॻड़ी आहे लगार हो यार वाह वाह जी बिस्मिल्लाह
जुती हू हलिया मियां संजे थी हेड़ा सवार वो यार संजे थी हेड़ा सवार वो यार लऊं में लालन जी अला लऊं में लालन जी अला लगड़ी आहे लगा गॾ जीवी दसे गस में अला गॾ जीवी दसे आ आ गॾ जीवी दसे गस में अला गॾ जीवी दसे गस में अला काकों साण कतारी वो यार काकों साण कतारी वो यार लऊं में लालन जी अला लऊं में लालन जी अला लगड़ी आहे लगा अदियों शाहू लतीफ चवे मियां लालूं लाले लतीफ चवे मियां भिट जो घोट लतीफ चवे मियां आया तो आधार वो यार आया तो आधार वो यार लऊं में लालन जी अला लऊं में लालन जी अला लगड़ी आहे लगा रे वो यार लगड़ी आहे लगा रे वो यार लऊं में लालन जी अला लऊं में लालन जी अला लगड़ी आहे लगा वाह ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत आवाज़ इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में जेको ख़ूबसूरत ये गीत के जेको तव्हां परफॉर्म कयो मूंखे इलाही ख़ुशी थी थिए यही जेको असांजे सिंध में ॾिसो केतिरो त टैलेंट मौजूदु आहे चाहे उहो सिंगिंग जे हवाले सां हुजे चाहे उहो बहितरीन जेके म्यूज़िशियन हुजे लेकिन हर को जेको बि इंस्ट्रूमेंट आहे जेको असांखे ख़ासि हुते सिंध सां मिलियल आहे या असांजे पंहिंजे सिंध जो जेको बहितरीन कल्चरल इंस्ट्रूमेंट आहे उहो बि यकीनन इंस्ट्रूमेंट ऐं ॾिसंदी आहियां आर्ट्स जा स्टूडेंट जेके बि हूंदा आहिनि बहितरीन अंदाज़ सां जेके परफॉर्म कंदा आहिनि ऐं यूनिवर्सिटी में असांजी हिते एतिरी ज़बरदस्त क़िस्म जी ग्रूमिंग थींदी आहे हर स्टेज जे हवाले सां मतिलबु तव्हांजी लाइफ जे हवाले सां हुजे या तव्हांजी जेके करियर जे हवाले सां हुजे इवन की तव्हां जे पंहिंजे जेको सब्जेक्ट तव्हां सां जेको कंसर्ट आहे जेको तव्हां पढ़ो पिया लिखो पिया जिते तव्हां सोचो था तव्हां जेको इन सब्जेक्ट खे खणी करे पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि मसइला मसाइल आहिनि उहे जेके सॉल्व कंदमि त काफ़ी हद ताईं जेको यूनिवर्सिटी असांखे सेखारती आहे इन हवाले सां असां जेको आर्ट्स डिपार्टमेंट आहे उन में असांजे कैलीग्राफी हैंडमेड वर्क या हथ जो हुनर या इन सां गॾो गॾु बहितरीन क़िस्म जी पोर्ट्रेट प्रिंटेड माना स्टूडेंट्स हिकिड़े बहितरीन क़िस्म सां अंदाज़ सां जेको तयारु थी अचनि था ऐं उन आर्ट जो हिकिड़ो इहो बि हिसो आहे असांजे शोबिस जे हवाले सां कंसर्ट जीअं बहितरीन जेके आर्टिस्ट बि थो थियनि था असांजे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट बहितरीन जेको डिपार्टमेंट आहे उन में बि स्टूडेंट जेका एतिरा ग्रूम थी निकिरनि था बहितरीन जेके राइटर थी निकिरनि पिया बहितरीन जेके एक्टर थी निकिरनि पिया त इहे सभु शयूं जेके छा आहिनि त यूनिवर्सिटी लेवल ते असांखे शुक्र त असांखे एतिरी बहितरीन जेके तालीम असांखे मिले पई इन खां असां फ़ाइदो हासिलु कयूं ऐं अॼुकल्ह जा स्टूडेंट त उहे जेके आहिनि इलाही जेको थोरो सो घणो सम्झंदा आहिनि छो त टेक्नोलॉजी जी वजह खां फिंगर टिप्स ते असांजी जेकी दुनिया आहे शॉर्ट कॉपी ते त असां अची विया आहियूं लेकिन इन में वधि फ़ाइदो हासिलु करण जी कोशिशि कयूं ॾिसो पहिरें जे वक़्त में
काफ़ी जेके स्टूडेंट हूंदा जेके मेणबती ते वणनि जी छां ते हेठि पढ़ंदा लिखंदा उहे बि हाणे इन वॾी वॾी पोस्टनि ते मौजूदु आहिनि। लेकिन कॾहिं कॾहिं ॿुधण में असांजे प्रोग्राम में ई अहिड़ी वॾी शख़्सियत असां शामिलु थियूं जेके ॿुधाईंदा त असां जेके हिकिड़े भेरो जेको मानी खाईंदासीं ॿियो भेरो सोचंदासीं उहो एॾी ज़बरदस्त मक़ाम ते अॼु पहुचल आहिनि। त असां लाइ त उन उहा वॾी वॾी मिसाल आहे त असां इन वधीक कोशिशि करणु घुरिजे त अॼुकल्ह जा असांजा पेरेंट्स एतिरी फैसिलिटी असां सिर्फ़ु ख़्वाहिश कयूं था ख़्वाहिश कयूं त उहा असांजी पूरी था कनि त असांखे जेको पंहिंजे वालदेन खे हीअं उत्साह करणु घुरिजे ऐं उन्हनि माण्हुनि खां सिखणु घुरिजे। पर नाज़रीन हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां तावन कयो आलू बिस्किट जेको ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम खणी आयो जंहिंसां तव्हां कढी सघो था लातादाद इनाम 1 करोड़ रुपया जस्ट हिकिड़ी सिर्फ़ु मिस कॉल ते ऐं सां गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आसपी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आलू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आयो लातादाद इनाम 1 करोड़ रुपया सिंपल से स्टेप सां तव्हां हासिलु करे सघो था। ल्यू बिस्किट जो को बि नंढो पैक चाहे टाइगर टक काला या कैंडी या ज़ीरा प्लस जो हुजे को बि नंढो पैक वठंदा यानी प्रोमो पैक वठंदा हुनजे पोयों हिकिड़ो कोड हूंदो उन कोड खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ईंदा। मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हो उन में इंटर करे 1 करोड़पति बणिजी सघो था। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे हिकु ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। ऐं सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और आसपी टपाल मेज़बान चाहे। अच्छा ॾिसो त विच में थोरी देरि असां ॾिसो ख़ासि हुते हाकिम ऐं हुनजे वाद जेके ॾिसो कम्युनिकेट करनि पिया पाण सां जी इहे ॾिसो न इहा स्टेज आहे असांजी सिखण जी जॾहिं वालिद जॾहिं उस्ताद जी जॾहिं पोज़ीशन हूंदो आहे त काफ़ी कुझु सिखण खां वधीक मिलंदो आहे ऐं उनसां गॾो गॾु हिकिड़े वालिद खे पंहिंजे औलाद जी बि ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ कहिड़े मिज़ाज जो कहिड़े तबियत जो कहिड़ी माहौल आहे। अच्छा हाकिम तव्हांजे वालिद साहिब को माना कॾहिं कोई अहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी को दड़को को डांट को टपड़ जिन ते सभु रोई पिया हुजो को अहिड़ो आहे मिलियो ख़ासि हुते इन सिंगिंग जे हवाले सां कहिड़े अंदाज़ में तव्हांखे सम्झाईंदा आहिनि भला? बाबा हमेशह प्यार सां ई सम्झाईंदा आहिनि पर माइटनि जो दड़को बि हिकिड़ो प्यार ई हूंदो आहे ऐं उहो कॾहिं बि पंहिंजे औलाद खे ॾुखाइण न चाहींदा आहिनि ऐं माइटनि जे दड़के में बि मां इहो सोचांसि थो त दुआ आहे उन में। अच्छा माना तव्हां औलाद जे हिसाब को चले छॾियो स्टूडेंट एज़ अ शागिर्द भला कीअं माना इहे उस्ताद कीअं आहिनि भला? उस्ताद ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं फस्ट ऑफ ऑल त मुंहिंजा फ्रेंड आहिनि दोस्त आहिनि। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी रही त माना हर को बि कमु जेको वालदेन खे पुछी करे जीअं हिननि जी म्यूज़िक जी धुन जी ॻाल्हि आई त पहिरियों हुननि पंहिंजे वालिद साहिब खे ॾिठो तव्हां चवां न चवां इहो ॾिसो एतिराम आहे इहो जेको केयर आहे मां बचपन खां वठी हर शइ बाबा खां पुछण खां बग़ैर का बि सही शइ न सही कई आहे सही सही। अच्छा तव्हांखे भला को सिखण करण में को प्रॉब्लम या कॾहिं को अहिड़ो वक़्तु थियो त तव्हां जेके पंहिंजे अमन खां वधीक दड़का खाधा हुजनि या डांट खाधी? हा बिल्कुलु बिल्कुलु सही हा ॻाईंदे ॻाईंदे अगरि रिहर्सल कंदे कंदे कचाई थी वेंदी हुई त मम्मी चवंदी हुई तव्हां छा पिया कयो हीअ तव्हां ईअं ॻाईंदो सही ऐं तव्हां ईअं टेलीविज़न ते ईंदो वॾे वॾे ऑफिसरनि सां तव्हांजी मुलाक़ात थींदी पोइ तव्हां बेसुरा ॻाईंदो सही इहा तार ते बेसुरी तार ते कोन सुरीला आयो त सुरीला थी गुज़रो। चलो भला माना तव्हां काफ़ी कुझु सिखिया आहिनि इहो यकीन उमेद आहे त ईअं ई तव्हांजी वालदा तव्हां सिखंदा आहिनि। पोइ माना हाणे हलूं था मास्टर हाकिम ॾे हींअर असांखे कहिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधाइनि था। जी हाकिम। बाबा बुले शाह जी शाइरी आहे ॾाढो बहितरीनु कलाम आहे ऐं आबदा परवीन जो ॻायल आहे ऐं मुंहिंजो फेवरेट आहे। वाह जी जी पेश ख़िदमत में। पढ़ पढ़ इल्म हजार किताबां कदी अपने आप नू पढ़िया नहीं जा जा वड़दे मंदिर मसीती कदी मन अपने विच वड़िया नहीं ਐਵੇਂ ਲੜਦਾ ਏ ਸ਼ੈਤਾਨ ਦੇ ਨਾਲ ਬੰਦਿਆ ਬੰਦਿਆ ਤੂੰ ਐਵੇਂ ਲੜਦਾ ਏ ਸ਼ੈਤਾਨ ਦੇ ਨਾਲ ਬੰਦਿਆ ਕਦੀ ਨਫਸ ਆਪਣੀ ਨਾਲ ਲੜਿਆ ਨਹੀਂ ਆਖੇ ਪੀਰ ਬੁਲਿਆ ਬੁਲਿਆ
आखे पीर बुल्ले शाह आसमानी फड़नाई जेड़ा मन विच वसदा ओंदू फड़िया नहीं असा इश्क नमाज जदों नीती असा इश्क नमाज असा इश्क नमाज जदों नीती ओ असा इश्क नमाज जदों नीती कदों भुल गए मंदिर मसीती असा इश्क नमाज जदों नीती ओ असा इश्क नमाज जदों नीती कदों भुल गए मंदिर मसीती असा इश्क नमाज मुल्ला छोड़ दे इल्म किताबां दा हो मुल्ला छोड़ दे हो मुल्ला छोड़ दे हो मुल्ला छोड़ दे इल्म किताबां दा एवें चाहे बार अज़ाब दा ओ मुल्ला छोड़ दे इल्म किताबां दा एवें चाहे बार अज़ाब दा वज़ू कर ले शौक शराबा दा वज़ू कर ले शौक शराबा दा तेरे अंदर बाहर पलीती तेरे अंदर बाहर पलीती ओ असा इश्क नमाज जदों नीती ओ असा इश्क नमाज जदों नीती कदों भुल गए मंदिर मसीती असा इश्क नमाज तैकू काबे दे विच पया नूर दिसे ओ तैकू काबे दे विच पया नूर दिसे साडे बुत खाने विच हुजूर वसे ओ तैकू काबे दे विच पया नूर दिसे साडे बुत खाने विच हुजूर वसे साकू नेड़े तैकू दूर दिसे साकू नेड़े तैकू दूर वसे तेरी नीयत विच पलीती तेरी नीयत विच बदनीती ओ असा इश्क नमाज जदों नीती ओ असा इश्क नमाज जदों नीती अस न भूल गए मदर मसीती असा इश्क नमाज बुल नच के यार मनाया है बुल नच के यार मनाया है सारा दिल दा कुफर गवाया है अपने दिल दा मकसद पाया है अपने दिल दा मकसद पाया है जदों नजर इनायत कीती जदों नजर इनायत कीती ओ असा इश्क नमाज जदों नीती ओ असा इश्क नमाज जदों नीती कदों भुल गए मंदिर मसीती असा इश्क नमाज ज़बरदस्त ज़बरदस्त हाकिम इलाही ख़ूबसूरत अंदाज़ ऐं ख़ूबसूरत आवाज़ में तव्हां अॼु जेको आहे व्यूवर्स खे जेके ॾिसंदड़ खे यकीनन मज़ो आयो हूंदो यकीनन उन्हनि एंजॉय कयो हूंदो तव्हांखे अची करे भला कीअं लॻो असांजे प्रोग्राम सुबुह बेराड़ में ख़ासि हुते पंहिंजे वालिद साहब सां गॾु ऐं
असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। जी ठीकु आहे, थैंक तव्हांजी यू, महिरबानी, तव्हां असांखे Thank you. रुमान ॾिनो ऐं असांखे सही सही, इज़त ॾिनी। थैंक यू सो मच। तव्हांखे अची करे कीअं लॻो शॉर्ट पे ॿुधाईंदा, उन खां पोइ जेको पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाणी करे पोइ तव्हांजी यकीनन मां तव्हांखे छा ॻाल्हि ॿुधायां, मूंखे त तमामु ख़ुशी आहे ऐं मां तव्हांजी बि शुक्र अदा आहियां ऐं उस्ताद जी बि शुक्र अदा आहियां जो उस्ताद मूंखे प्रोग्राम में बची आहे। उस्ताद अमजोगी जी मां थोरा महिरबानी, तव्हां सॼी टीम खे जेको आहे सॼे सथ खे जेका जेको थैंक यू सुम कंदमि। अबू साहब तव्हांजे और शहज़ादा तव्हांजी बि महिरबानी, थैंक यू सो मच। वक़्तु बिल्कुलु असांजे प्रोग्राम जो पुराणी ते पहुतो आहे, पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाणी करे पोइ ख़ूबसूरत तव्हांजे ड्यूज़ में जेको धमाल ॿुधासीं। नाज़रीन असांजो प्रोग्राम जेको आहे ताउन कयो आहे न्यू बिस्किट जेको बहितरीनु स्कीम खणी आयो, तव्हां सभिनि लाइ जंहिंसां तव्हां खटे सघो था लातादाद इनाम 1 करोड़ रुपया जिस हिकिड़े सिंपल से मिस कॉल ते। हुन सां गॾोगॾु तपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और राज़ बि तपाल मेज़बान चाहे। हमेशह ख़्यालु रखिजो पंहिंजो, दुआनि में यादि रखिजो। तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हू खे ॾींदा इजाज़त, लाफ़िज़। पर वींदे वींदे ख़ूबसूरत गीत जेको ख़ूबसूरत धमाल जेको हिननि ॿिन्हिनि जी आवाज़ में ॿुधूं था। जी बिस्मिल्लाह। मैं लजपाला दे लड़ लगिया, मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे होंगे। मैं लजपाला दे लड़ लगिया, मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे दे, मेरे तो गम परे दे। मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे दे। मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे दे। मेरी आसां उम्मीदां दे, मेरी आसां उम्मीदां दे सदा बूटे हरे दे। मैं लजपाला दे लड़ लगिया, मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे दे। ख्याल यार बिच में मस्त रहंदा, हाँ दिने राते। ख्याल यार बिच में मस्त रहंदा, हाँ दिने राते। मेरे दिल विच सजन वसदा, मेरे दिल विच मुर्शद वसदा, मेरे दीदे ठरे रहंदे। मेरे लजपाला दे लड़ लगिया, मेरे लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे दे। मैं गम परे दे। दुआ मंगिया करो सखियां, किथे मुर्शद ना रुस जावे। दुआ मारली करो सैया, मेरा मुर्शद ना रुस जावे। जिना दे पीर रुस जांदे, जिना दे पीर रुस जांदे, ओ जींदे जी मरे रहंदे। मैं लजपाला दे लड़ लगिया, मैं लजपाला दे लड़ लगिया, मेरे तो गम परे रहंदे, मेरे तो गम परे रहंदे। कदी भी लोर, कदी भी लोर,
कदे कदी भी लोड़ नहीं पैंदी मैनू दर दर ते मंगने दी मैं लजपाला दी मंगती हाँ मैं लजपाला दी मंगती हाँ मेरे पल्ले भरे रहंदे मैं लजपाला दी मंगती हाँ मेरे लजपाला दी मंगती हाँ मेरे पल्ले भरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे मेरी आसा उम्मीदां दे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगिया मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे मेरे तो गम परे रहंदे मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो दे लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे मेरे तो गम परे रहंदे